नाज़रीन असी हिन वक्त सिजावल जुणे जो भरसा बैनल सूबाई रोड है सिंध बलूचिस्तान जो लाड़काणो टू ओस्तामंद वाया गड़ी खेरो भंड चौक ते मौजूद आहियूं जिते ही अवां खे स्क्रीन में नज़र ईंदड़ ट्रक नज़र अची रही है जेका कल्टी थी पई आहे। रोड जूं साइडूं शोल्डर जेके हिन बरसातनि दौरान जेके खाइजी विया उन्हनि में वॾा खॾा पइजी विया आहिनि। हितां जेको आहे ही रोड जेको आहे वॾो हिकिड़ो मसरूफ़ तरीन रोड आहे जंहिंमें सिंध बलूचिस्तान जूं सारियूं ट्रैफ़िक अच वञ जे करे हिन इलाके जे अंदरि केतिरा भेरा इहे हादसा ऐं कल्टियूं थियण गाॾियुनि जा वाक़िया पेश आया आहिनि। साइडनि ऐं शोल्डरनि जे ऐं रोड जी मरमत जो कम खे मुकमल नज़रअंदाज़ करे छॾियो आहे। हुन सां गॾु असांखे मालूमात मिली आहे त सिंध हुकूमत पारां या नेशनल हाईवेज़ अमलदारनि खे किरड़नि रुपयनि जी रक़म जारी कई वई आहे त ही रोडनि जे जेका आहे शोल्डर ऐं रोडनि में खॾा पयल बरसातनि खां बाद बहाल कराए अवाम ऐं परेशानियुनि जूं तकलीफ़ूं ख़तमु कयूं वञनि। मगर ही जेके नेशनल हाईवेज़ लाड़काणो अमलदार आहिनि उहे हिन ते लापरवाही करे रहिया आहिनि, ख़र्च न करे रहिया आहिनि, जंहिंजे करे ही हादसा पेश अची रहिया आहिनि। हिन जो मुतालबो आहे फ़ौरन ही जेको असांजो बैनल सूबाई रोड लाड़काणो टू ओस्तामंद वाया गड़ी खेरो भंड चौक आहे उन जे शोल्डरनि खे कमु कराए उन जे रोड टुटल खे सिधो कराए असांजे नुक़सान खां बचायो वञे। कैमरामैन एजाज़ जलबाणी सां गॾु अंसार जलबाणी, KTN न्यूज़ सिजावल जुणे जो।